लतीफ़ साईं सुर सारंग में चयो आहे त मोटी मांडाणनि जी वारे कयाई वार विॼूं वसण आयूं चौ ॾिसे चौधार के उठियूं इस्तंबुल ते किन मिड़ियो मग़रिब पार के चिमकनि चीन ते के लहनि समर कंदे सार के रमी वयूं रूम ते के काबुल के कंधार के दिल्ली के दखन के गुड़नि मथे गिरनार के जुंबियूं जैसलमेर ॾे के बीकानेर बकार के पुरियूं पंजाब ॾे के हलनि मथे हालार किनी भुज भिॼायो किनी ढट मथे की ढार कि नची उमर कोट तां वसाया विल्हार साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त तूं दिलदार आलम सभाबाद करी। शाह साईं जो हीउ ख़ूबसूरत बैत असां डॉक्टर नबीश ख़ान बलोच जे तरतीब ॾिनल रिसाले मां पढ़ियो आहे। हिन हिकिड़े बैत में केतिरनि ई इलाइक़नि जो ज़िक्र आहे। ईअं खणी असां सम्झूं त सिंध सां वाबस्ता सिंध सां लाॻापियल मौसमी तब्दीलियुनि ऐं माहौलियाती फेरनि में जिन जिन इलाइक़नि जो तालुक़ु आहे, जिन जो तालुक़ु जुड़े थो, लतीफ़ साईं घणो करे उन्हनि इलाइक़नि खे हिन बैत में बयानु कयो आहे। तव्हां यकीनन सम्झी विया हूंदा त असां अॼु सिंधी ॿोली ऐं जाग्राफी ते ॻाल्हाइण वारा आहियूं ऐं इन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु ॿ क़दावर शख़्सियतूं आहिनि ऐं सदन तारुफ़ तव्हां सां कराईंदो हलां। मुंहिंजे बिल्कुलु भरिसां डॉक्टर नूर चांडियो साहिबु आहे। डॉक्टर नूर चांडे साहिबु 20 सालनि खां वधीक अरसे ताईं जाग्राफी पढ़ाई आहे। हू माहौलियाती ऐं मौसमी तब्दीलियुनि जो माहिर आहे ऐं हुननि जी जेका डॉक्टरेट आहे उहा बि ॾाढी दिलचस्पु आहे। उन ते असां ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा साईं इंतिहाई ख़ूबसूरत गुफ़्तगू कंदो आहे ऐं 5 खां मथे आलमी कॉन्फ्रेंसूं पंहिंजे शोबे मां कराए चुको आहे। जाग्राफी वारो शोबो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर ऐं साणनि गॾु असांजो उस्ताद असांजो रहबर डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहिबु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो अॻूणो चेयरमैन, डायरेक्टर जनरल कल्चर अॻूणो ऐं डायरेक्टर जनरल कॉलेजिस। इन खां अलावा ॿिया बि कई हवाला आहिनि डॉक्टर मांझी साहिब जिन जा। ऐं त खेनि पंहिंजो उस्तादु सम्झंदो आहियां, बल्कि उस्तादु आहे मुंहिंजो। साणनि जी गुफ़्तगू थींदी जाग्राफी जे हवाले सां ऐं ॿोली जे हवाले सां। ऐं सभिनी खां पहिरियां साईं नूर चांडे साहिब खां इहा ॻाल्हि पुछणु चाहींदुसि त साईं इहो मौसमी तब्दीली, माहौलियाती तब्दीली, मौसम, माहौल, इहे जेकॾहिं इस्तलाह असां सवला करे कंहिंखे सम्झायूं त कीअं सम्झायूं? सर, हाणे असां वटि आमतौर ते सिंधी ॿोलीअ में असां चऊं था त जेकॾहिं माहौल जेको लफ़्ज़ असां इस्तेमालु कयूं था, इन में हिकिड़े वॾे पैमाने जी ॻाल्हि कयूं था। असां मौसमी तब्दीली या असां त आमतौर ते फ़ज़ा अॼु असांजे हीअ आहे, हीअं मौसम आहे, हीअ आहे, इहे हुनजो हिकिड़ो हिसो आहिनि। अच्छा, हाणे फॉर एग्ज़ाम्पल तौर ते ईअं चऊं था त पिया त जेको एनवायरमेंट आहे, जंहिंखे असां सिंधीअ में माहौल था चऊं, उनखे असां वॾे पैमाने जे हिकिड़े इस्लाह में यूज़ करे सघूं था पिया। जॾहिं त मौसमी तब्दीली उनजो हिकिड़ो हिसो आहे, नंढे पैमाने ते असां उनखे इस्तेमालु कयूं था। पर नंढे पैमाने ते जेका मौसम जा इम्पैक्ट्स आहिनि उहे अॼुकल्ह माहौल खे सम्झण जे लाइ त वरी उनखां वधीक हिकिड़ा जेको आहे इस्तेमालु थियनि था पिया। हाणे सिंधी ॿोलीअ में आमतौर ते असां जेकॾहिं अंग्रेज़ी में चयो त मां जेको असां सब्जेक्ट पढ़ायूं था, असांजे जेके इदारनि जी जेका लैंग्वेज आहे उहा अंग्रेज़ी आहे, त असां 2 टर्म यूज़ कंदा आहियूं। उते हिकिड़ो हूंदो आहे वेदर, ॿी हूंदी आहे क्लाइमेट। आमतौर ते जेके आम माण्हू आहे उन्हनि ॿिन्हिनि खे इहो न सम्झी सघंदो आहे त इन ॿिनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। आमतौर ते जेके असां ॾिसंदा आहियूं त हिकिड़ो हूंदो आहे एयर, ॿी हूंदी आहे विंड। आम माण्हू खे इहा बि ख़बर न हूंदी आहे त इन में फ़र्क़ु कोन्हे। हिकिड़ो सी हूंदो आहे, ॿियो ओशन हूंदो आहे। इन्हनि शयुनि सां जेकॾहिं को वाबस्ता माण्हू हूंदो आहे त इन शयुनि खे सम्झी सघंदो आहे। पर असां जेको मौज़ू कयूं था उहो आहे हिकिड़ो वेदर आहे, ॿियो क्लाइमेट आहे। अच्छा,
क्लाइमेट लफ़्ज़ जेको असां इस्तेमालु कयूं था उन जी जेका तशरीह आहे उहा ईअं आहे त हिकिड़े वॾे ड्रिघे जेको आहे सो वक़्त जे लाइ जेका शइ असां वटि रहे उनखे असां जेको आहे सो क्लाइमेट चऊं था पिया। वेदर जेका अचे थी सपोज़ कयो त असां हिन स्टूडियो में अचण खां अॻु में जेकॾहिं असां ॾिठोसीं ॿाहिरि त को बि झुड़ कोन हुयो, का बि बरसाति कोन हुई, ऐं सफ़ा सिंधी 16 लफ़्ज़नि में इहा ॻाल्हि क्लियर कयां थो। मगर कलाक जे प्रोग्राम करण खां पोइ जॾहिं असां ॿाहिरि निकिरूं था त असां ॾिठोसीं ॿाहिरि झुड़ बि आहे, हवा बि आहे, थधी बि आहे ऐं बरसाति पई आहे। माना इन मां मुराद वेदर जेका आहे उहा हिकिड़े थोरे वक़्त जे लाइ हूंदी आहे ऐं क्लाइमेट जेका हूंदी आहे हिकिड़े ड्रिघे वक़्त जे लाइ हूंदी आहे। तो असां जोग्राफिकली या जेको आहे सो क्लाइमेटोलॉजिकल जेका स्टडी थिए थी इन्हनि लफ़्ज़नि खे अहिड़े नमूने सां असां बयानु कंदा आहियूं। ज़बरदस्त। माना असां जेकॾहिं सिंधी में हिनखे चऊं मांझी साहिबु त मुंद ड्रिघे हिकिड़े तनाज़ुर में मुंद खे ॾिठो वेंदो आहे ऐं मौसम तब्दील थींदी रहे थी। त असां जेकॾहिं मुंद ऐं मौसम खे इन्हनि ॿिन्ही इस्तिलाहनि जे लाइ सिंधी में कतब आणियूं त मुंहिंजे ख़्याल में बहितरु थींदो। बाक़ी विंड ऐं एयर में त असां मुंझी पवंदासीं, हवा त हवा ई आहे, असां हिनखे सिंधी में छा सॾींदासीं? सर हवा विंड फॉर एग्ज़ाम्पल तौर ते जेके असां ॿाहिरि निकिरूं था पिया त हवा लुॾे थी पई, हवा हले थी पई, घुले थी पई, हवा घुले थी पई, उन सां वणनि खे असां महसूसु कयूं था, असांजे बॉडी खे लॻे थी, ठीकु आहे। या फॉर एग्ज़ाम्पल तौर ते असां कंहिं रोड जे आॾो बीठा आहियूं त का गाॾी क्रॉस करे वई त असांखे हवा लॻी, इहा थी वई विंड। हाणे एयर जेका आहे असां उनखे डिफरेंट जेका आहे न लफ़्ज़नि में इस्तेमालु करे सघूं था या जुमिलनि में इस्तेमालु करे सघूं था पिया, लफ़्ज़नि में न बल्कि जुमिलनि में। उहो इहो आहे त फॉर एग्ज़ाम्पल तौर ते जेका एयर आहे उहो हिकिड़ो काम मूमेंट आहे। फॉर एग्ज़ाम्पल तौर ते हिकिड़ो गिलास आहे, साइंटिफिकली तौर ते असां नंढा हूंदासीं असांखे सम्झायो वेंदो त भई जेकॾहिं हिकिड़ो गिलास आहे उहो ख़ाली आहे, हिकिड़ा भरियल पाणी जे बर्तन में रखो ऐं उनखे ऊंधो करे विझो त उन में जेको आहे सो एयर न हूंदी। जॾहिं वापसि असां उनखे वरी सिधो कंदासीं त उन मां एयर्स निकिरंदी पई। त इहा आहे एयर ऐं हू आहे विंड। त इट मीन्स जेका हवा विंड आहे उहो हिकिड़ो स्ट्रांग एक्शन आहे एटमॉस्फेयर जो, ऐं एयर जेका आहे उहो कॉम आहे जेका असां महसूसु न कंदा आहियूं। पोइ उनखे असां गैसिस जी सूरत में चऊं या कंहिं ॿियनि सूरत में असां जेको असां चई सघूं था पिया। माना जेका विंड आहे उहा आहे घुलंदड़ हवा ऐं हूअ ईअं खणी सम्झो ख़ामोश हवा। और भई भला इहो ओशन ऐं सी खे कीअं सम्झूं? सर ओशन्स ऐं सी, ओशन्स हिकिड़ो वॾे पैमाने जो आहे ऐं सी उनजो हिकिड़ो हिसो आहे। फॉर एग्ज़ाम्पल तौर ते कराची जे आॾाऊं असां कॾहिं बि इहो न चयो आहे त अरबिन ओशन आहे, इहो अरबिन सी आहे। ठीकु। हाणे ओशन असां वटि जेके आहिनि उहो आहे पैसिफिक, उहो थियो एटलांटिक, उहो असां वटि थियो इंडियन। पर जेके सीज़ आहिनि देट आर द पार्ट ऑफ ओशन्स, माना नंढे पैमाने जो। मगर जेको ओशन आहे उहो हिकिड़े ह्यूज वॾे पैमाने ते असां जेको टर्म यूज़ कयूं था उन में सिंधी में खणी चओ महासागर। एग्ज़ैक्टली महासागर थी वियो ऐं हू समुंड थी वियो। त ॾाढियूं सुठियूं चिटायूं थी वियूं गुफ़्तगू जे इब्तिदा में ई। ॾाढा सुठा इस्तिलाह असांजे साम्हूं अची विया। सची ॻाल्हि इहा आहे त इन्हनि ते असां बि कॾहिं कोन वीचारियो त इहे शयूं खुलंदियूं। बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरत। अच्छा, तव्हांजो ॿियो कमु आहे माहौलियाती तब्दीली ते तमामु वॾो क्लाइमेट चेंज, उहो मुसलसिल थी रहियो आहे। त स्टूडियो में अचण खां पहिरियों गुफ़्तगू थी पए त असां वटि शायदि हाणे 24 कलाक न रहिया आहिनि, असांजो जेको सर्किल आहे उहो मटिजी वियो। इन जा कहिड़ा कारण आहिनि? सर हाणे असुल में जेको असांखे जेको टाइम मिलियल आहे उहो इहो आहे त तव्हांखे 24 कलाक आहिनि ऐं 24 कलाकनि मां मुराद आहे त ॾींहुं राति गॾियूं था जॾहिं असां त उहो जेको टाइम जो ड्यूरेशन थिए थो उहो 24 कलाक थिए थो पियो। घुमरो खणी चऊं था। हाणे असांखे थोरो ॾिसणो आहे त छा हिन वक़्तु जेका कंडीशन आहे, जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, छा 24 कलाक हलनि था पिया। हाणे 24 कलाकनि जो जेको तालुक़ु आहे उहो असांजो तालुक़ु आहे तव्हांजी जेका धरती जी मूवमेंट आहे, जेका गर्दिश आहे, जेका धरती जी हरकत आहे, उन सां इन जो तालुक़ु रहे थो पियो। हाणे निजी कचहरी में बि पाण हिकिड़ी ॻाल्हि कईसीं, उहा इहा आहे त हिकिड़ो एग्ज़ाम्पल जेको हिन वक़्तु मूंखे ज़हन ते अचे थो पियो उहो आहे त चाइना हिकिड़ो इंतिहाई वॾो मेगा स्ट्रक्चर ठाहियो आहे जंहिंखे पाण असीं डैम चऊं था पिया, पाणीअ जे लाइ, पाणी खे स्टोर करण जे लाइ हिकिड़ो डैम ठाहियो आहे। उनजो एतिरो त धरतीअ जे मथां वज़न आहे, उन एतिरो पंहिंजो आहे जो उन धरतीअ जे बैलेंस ते बि इम्पैक्ट कयो आहे। हाणे उहो कहिड़ो कयो आहे, उहो 0.00 समथिंग जेके आहिनि उन्हनि
बैलेंस टोड़ण जे करे जेको धरती जी जेका हरकत आहे उन हरकत में पिणु उनजो असरु थियो आहे। हाणे इहो हिकिड़ो मेगा स्ट्रक्चर आहे, पर दुनिया जे अंदरि अहिड़ा ॿिया मेगा स्ट्रक्चर बि आहिनि जंहिं धरती जी जेका मूवमेंट आहे उन्हनि ते, जेके असां आमतौर ते रोटेशन या रेवोल्यूशन चवंदा आहियूं, उन्हनि ते पिणु जेको आहे इम्पैक्ट कयो आहे। हाणे जॾहिं तव्हांजे धरतीअ जी जेका गर्दिश आहे उन ते जॾहिं इम्पैक्ट थिए थो त जेको 24 कलाकनि जो तालुक़ु आहे उहो तव्हांजी गर्दिश सां आहे। इन मां मुराद आहे त तव्हांजी जेका 24 कलाक जो ड्यूरेशन आहे उहो उन्हनि ते इम्पैक्ट पियो आहे, बल्कि उहो घटियो आहे। हाणे मां एक्यूरेट नथो चई सघां, छो त जेकॾहिं 23 कलाक 53 मिंटनि जो थिए थो या समथिंग थिए थो पियो, माना इन मां मुराद आहे 24 कलाक असां वटि न रहिया आहिनि, बल्कि टाइम जी जेका शॉर्टेज आहे उहा असां वटि 24 कलाकनि खां घटि थींदी थी वञे, रिकॉर्ड थी पई। इहो डॉक्टर साहिबु ईअं सवलो जेकॾहिं ईअं सम्झूं जी त टाइम जो या वक़्त जो इहो जेको फेरो आहे या घुमरो आहे जेको 24 कलाकनि में पूरो पियो थियो, जी ईअं घणी सम्झूं त धरतीअ जे गोले ते एतिरो भार विधो वियो आहे जो हाणे उनजी रफ़्तार थोरी सुस्त थी आहे। जीअं गाॾी कंहिं ते वधीक भार विझंदासीं उहा सुस्त थी वेंदी, उहा उनजी रफ़्तार उहा न रहंदी जेका उनजी रहे थी, त इहो गाठ जो अमल बि वधे थो। ऐं पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ऐं पंहिंजे सम्झण जे लाइ तव्हां खां पुछणु थो चाहियां त इहे जेको बि डैम ठाहियो वियो आहे या इन तरह जा ॿिया जेके वॾियूं वॾियूं रिथाऊं आहिनि इहे जोड़ियूं थी वञनि, इहे सभु कुझु इहो धरती ते मौजूदु त अॻु ई हुयो, यानी इहो पाणी बि पैदा त न कयो आहे, पाणी मौजूदु हुयो ऐं धरती या मिटी खणी जंहिंखे खणी चऊं उहा मिटी बि इहा मौजूदु हुई, त हिकिड़ी जाइ तां खणी हुते ॿी जाइ ते गॾु करे रखण सां भार वधी थो वञे। हाणे असल में सर हीअं आहे त तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि कंहिं बि जॻह ते के मेगा स्ट्रक्चर ठहंदा आहिनि, वॾे रिथाऊं थींदियूं आहिनि न, त अॻु में उन खां पोइ जियोलॉजिकली उनजे सर्वे थींदी आहे। बिल्कुलु ठीकु आहे न, उनजो इहो हूंदो आहे त हीउ जेको इलाइक़ो आहे या हीउ जेको जंहिं ते असां हीउ स्ट्रक्चर ॾियूं था, हीउ रिथा ठाहियूं था, हीउ अफोर्ड करे सघंदो, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे। ठीकु आहे न, फॉर एग्ज़ाम्पल तौर ते आम तौर ते असांजे मथे 71% जेको धरती जो हिसो आहे उहो समुंडनि में आहे, पर समुंड धरती वारो जेको हिसो आहे उन जो हिकिड़ो पंहिंजो फंक्शन आहे, उहो जेको ख़ुश्की वारो हिसो आहे जंहिंखे असीं आम तौर ते ख़ुश्की चऊं था पिया, जेको असांजो 29% आहे। हाणे उहो जेको आहे माण्हुनि जे रहण जी जॻह, साह वारनि जे ॿिया जेके साह वारा आहिनि उनजे रहण जी जॻह आहे, उन में असांजा ॿेला बि आहिनि, सभु कुझु अची थो वञे। अच्छा, इन जेको 29% आहे जेको बाय नेचर असांखे मिलियो आहे, 29% जेको 71% उहो त थियो पाणी असांखे। हाणे जेको 29% जेको असांखे मिलियो आहे असांजे रहण जी जेका जॻह आहे, असां उन्हनि में मुदाख़लत कई आहे ऐं ॿिए हंधा जेको पाणी फॉर एग्ज़ाम्पल तौर ते हिकिड़ो नेचुरल तरीक़ो इहो आहे त जेकॾहिं असांजा ग्लेशियर्स रिजनि था, उहो दरियाहनि जे ज़रिए समुंडनि में पाणी हले थो, दैट्स अ नेचर। मगर उन पाणीअ खे असां डाइवर्ट करे पंहिंजे इलाइक़नि में जमो कयो आहे, उन शइ जे करे जेको बैलेंस आहे उहो अॻिते पहुते थियो आहे। माना सवलो जेकॾहिं असां खणी सम्झूं त तारादी जा ॿ पुड़ आहिनि, जेकॾहिं हिकिड़े पासे ॾांहुं सेर जो वटि रखूं ऐं ॿिए पासे ॾांहुं वरी उहो खंडु रखूं या अटो रखूं, उहे हूंदा त बराबरि, पर उहो अटे या खंड मां को चुको कढी वरी वट वारे पासे ॾांहुं रखंदासीं त बैलेंस त टुटी वेंदो। ऐं इहो ई बैलेंस जो टुटणु ख़ुदि इन सॼे इन इंफ्रास्ट्रक्चर या चऊं या जेको इहा जेका भञ घड़ आहे उहा थिए, इन जे करे थी। ॾाढी सवली सम्झाणी, असांखे ॻाल्हि सम्झ में अची वई। डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहिबु ॾांहुं हलंदासीं। साईं ॿोली जो माहिर बि आहे ऐं मुहक़िक़ आहे, दानिश्वर आहे। त साईं इहे मौसमी तब्दीलियुनि जा असर माण्हुनि ते त थियनि ई थियनि था, ॿोलियुनि ते बि थियनि था, ऐं जाग्राफी जे करे या ॿिया जेके फेरा अचनि था पिया, माण्हुनि जी जेका लॾ पलाण थिए थी, उन जा वरी ॿोली जे लहजनि ते असरु थियनि था। त इहे जेके लहजा ठहनि था, ख़ुदि असां सिंधी जा ॾिसूं त 5-6 वॾा लहजा आहिनि ऐं उनखां पोइ नंढा नंढा ॿिया बि लहजा आहिनि। त इहे लहजा जेके आहिनि लिसानियाती जाग्राफी जे ज़िमरे में अचनि था, इहे कीअं था ठहनि? महिरबानी तव्हांजी, ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं थियूं। मुंहिंजे ख़्याल में त जेको जाग्राफी आहे, उनजो जेको माहौल आहे, जाग्राफियाई हालति जेका आहे, उहा उते जे इलाइक़े ते ऐं माण्हुनि ते, जानदारनि सभई ते असरअंदाज़ थिए थी। सिंध हिकिड़ो ख़ुशहाल जेको सो आहे वतन आहे ऐं सिंधुस्तान अहिड़ो रहियो आहे जेको जंहिंखे समुंड बि आहे, पहाड़ बि आहिनि, त वरी थर वारो रेगिस्तान बि आहे। विच मञा जेको उनजे बिल्कुलु विचां जेको सो दरिया वहे थो, सिंधू दरिया वहे थो।
हाणे मुख़्तलिफ़ हिकिड़ो दरिया जॾहिं वहे थो तॾहिं वञी समुंड में छोड़ करे थो। हुन जो जेको ओलह वारो पासो आहे उन में घणा जाबिलू इलाइक़ा आहिनि ऐं जाबिलू इलाइक़ो जेको कोस्तान वारो आहे उन जी दुनिया ई पंहिंजी आहे। ईअं ई जेको सो जितां दरिया वहे थो उन जूं ॿई कंधियूं जेके आहिनि उन जा उहे जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि जेके ॿेला आहिनि बल्कि हुआ हाणे जेके वञी रहिया आहिनि उन्हनि जो माहौल उहो बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। ईअं ई थर वारो इलाइक़ो उनजो बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। जितां घड़घाट कंदो सिंधु जेको सो वहे थो शुरूअ मां उनजो माहौल अञा ॿियो आहे। जॾहिं समुंड में अची छोड़ करे थो उनजो माहौल अञा ॿियो आहे। हाणे उते जेके शयूं थियनि थियूं जेके धंधा थियनि था जिते किरतूं थियनि थियूं माण्हू जेके उते रहनि था उहे जेके मौसमी हालतूं थियनि थियूं उहे माण्हुनि ते असरअंदाज़ थियनि थियूं। उन्हनि में मुख़्तलिफ़ पोखूं थियनि थियूं जेके कमकारियूं थियनि थियूं उन जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। हाणे जेके शयूं कोस्तान में इस्तेमालु थियनि थियूं ज़रूरत जे बुनियाद ते इस्तेमालु थियनि थियूं पैदा थियनि थियूं या उहे इस्तेमालु थियनि थियूं या जेके ठाहियूं वञनि थियूं मतिलबु मिर्स मां ठाहियूं वञनि थियूं ॾास मां ठाहियूं वञनि थियूं उन मां ठाहियूं वञनि थियूं उनजी दुनिया पंहिंजी उनजा नाला पंहिंजा आहिनि। ईअं ई जेको सामूंडी इलाइक़ो आहे उते वरी ज़रूरतूं ॿियूं आहिनि। उते चमड़े मां सीणा बि ठाही वञे थी ॿियूं बि सिंधु दरिया में सीणा ठाही वञे थी पर होॾां ॿेड़ा वॾा ठाहिया वञनि था नंढियूं ॿेड़ियूं हुड़ा ठाहिया वञनि था उन्हनि जा नाला उनजी दुनिया उन्हनि मां जेको धंधो थिए थो जेको किरत थिए थी उनजा नाला ऐं उनजा न फ़क़ति इस्म पर उनजा फ़इल बि जेके से मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। ईअं ई रेगिस्तान में बि आहे त इन जे करे ई जेकॾहिं असां ॾिसंदासीं त सिंध जो जेको आगाटो रहियो हाणे बलोचिस्तान में जेकॾहिं लस वारो इलाइक़ो आहे त उनजी ॿोलीअ जो लहजो ई जेको सिंधी ॿोलीअ जो लहजो ई अलॻि आहे। ईअं ई जेकॾहिं असां ॾिसंदासीं त जेको सामूंडी इलाइक़ो आहे उनजो लहजो लाड़ वारो इलाइक़ो उनजो लहजो ई अलॻि आहे। ईअं ई उत्तर जे पासे जो ईअं ई कोस्तान जे पासे जो ईअं ई थर वारे पासे जो जाग्राफियाई हालतूं जेके आहिनि उहे एतिरियूं त असरअंदाज़ थियनि थियूं जेके माण्हुनि खे मतिलबु किथे सीउ वधीक लॻे थो किथे घटि लॻे थो किथे गर्मी वधीक लॻे थी किथे समुंड चढ़ी अचे थो उन जा जेके लफ़्ज़ आहिनि उन जा जेके मतिलबु इस्म आहिनि उहे मुख़्तलिफ़ आहिनि त उहे माहौल ते घणो असरअंदाज़ थियनि था ॿोलीअ ते असरअंदाज़ थियनि था लहजे ते असरअंदाज़ थियनि था पोइ वरी बि उन में मुख़्तलिफ़ लहजा आहिनि। हाणे जेकॾहिं असां फ़क़ति कोस्तान वारो लहजो जेकॾहिं ॾिसंदासीं उते जेके जाग्राफी हालतूं छाकाणि त जाबिलू इलाइक़ो पहाड़ आहिनि सख़्तियूं आहिनि उते जा वण ॿूटा आहिनि जेके ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहिनि उनजा ॾियार आहिनि पेरूं आहिनि गुगर आहे या ॿियूं शयूं जेके आहिनि उन्हनि मां जेके वरी शयूं ठहनि थियूं उन्हनि जा नाला आहिनि या माण्हू जेको आस्ते आस्ते उहो मतिलबु जेको फ़इल आहे उन में फ़र्क़ु मतिलबु जेको जुमिले में फ़इल जो इस्तेमालु आहे उन में उहो फ़र्क़ु थियो आहे त ईअं ई जेको सो साॻी ॻाल्हि लाड़ में बि आहे त ॿियनि लहजनि में बि आहे। मुंहिंजे ख़्याल में त सिंधी ॿोली दुनिया जी ॿियनि ॿोलियुनि में बि इहे लहजा रहिया आहिनि पर सिंधी ॿोली सिंध साणे ऐं सिंध जी ॿोली एॾी ख़ुशनसीबु आहे जंहिंमें इहे सभई लहजा ॼण त हिकिड़े गुलनि वांगुरु आहिनि जेके जॾहिं ॻाल्हाइजनि था जॾहिं टिड़नि था तॾहिं जेका उनजी ख़ूबसूरती आहे जॾहिं कोस्तान वारो माण्हू चए थो हेॾे वञे थो पर जेकॾहिं लाड़ वारो चवंदो आउं हेॾां वञां थो मुख़्तलिफ़ जेको थो उतर वारो चवंदो मां हेॾां वञां थो मां हेॾे वञां थो त इहो जेको लहजा आहिनि इहे मुख़्तलिफ़ जेके सी आहिनि। जेकॾहिं किंजरा वारो माण्हू जेकॾहिं लोढ़ कुम कूणियूं उन जा जेके मुख़्तलिफ़ थोरा जेके से नाला वठंदो ऐं उनजो जेको हेठि गंद हूंदो त उहो जॾहिं चवंदो गंद आहे त ॾाढो ख़ुशि थींदो छाकाणि उन सां नाले वठण सां ई हिकिड़ी सुठी हिकिड़ी शइ जी हिकिड़ी वथ जी हिकिड़ी ॾुथ जी मतिलबु त हिकिड़ो वथ जी शइ जो हिकिड़ो तसवरु उभरंदो ऐं उनजो नालो वठंदो ऐं ॿिए पासे वरी थोरो माण्हू सोचींदो त अलाए छा आहे गोॾ में जी हा पाबोड़ा पोशाक इन जी औताक राजा रीझी आयो। हाणे इन गंद खे बजाए उनजे सम्झण जे उन जाग्राफियाई जेका बीहक आहे इन बैत जी
या उन जी ज़मीन आहे जिथे जे लाइ चयो वियो आहे उनखे सम्झण जे अलाए उनखे सम्झण जे बदिरां असां ॼण केतिरनि ई मुहक़िक़नि गंद खे गंद किचिरो सॼो आहे जेको दुरुस्त कोन्हे को, जेका खाइण जी शइ आहे, सुठी शइ गंद खाइण जी शइ आहे बिल्कुलु, ऐं किंजर वारे पासे थिए थो। इहो मूंखे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त इहे जेके लहजा आहिनि इहे जीअं सिंध हिकिड़ो अहिड़ो ख़ुशहाल खितो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ तिबी हालतूं आहिनि, किथे पहाड़ आहिनि, किथे मैदान आहिनि, किथे डंडूं ढोरा आहिनि, किथे सावक आहे, सरसब्ज़ फ़सुल पोखूं, किथे वरी झर झंग ॿेला। त इहे जेका धरती जी जेका तिबी हालत आहे लहजा बि इन जे करे ई मटिजनि था, हिकु त दरिया जे करे, ॿियो वरी इहे पहाड़नि जे करे। पहाड़ वारो माण्हू जेको ॻाल्हाए थो त उहो ईअं ई वेठो होरियां भरिसां वेठो हूंदो ॻाल्हाईंदो, पर ईअं लॻंदो ॼण त तमामु घणो ॾाढियां थो ॻाल्हाए, छाकाणि त पहाड़ में परे खां हिक ॿिए सां गुफ़्तगू कंदा आहिनि। ऐं जेको मैदानी इलाइक़े जो हूंदो, सरसब्ज़ फसलनि वारो इलाइक़ो जंहिंजो हूंदो त उहो वरी सफ़ा होरियां ॻाल्हाईंदो, त छाकाणि त उते एॾी वॾे आवाज़ में गुफ़्तगू कई कान थी वञे, ॻाल्हि ॿोल नथी थिए। ऐं दरिया जीअं उतर ॾांहुं कड़को ऐं दड़को करे लहे थो त उतर वारो माण्हू बि ईअं खड़ो तड़ो ॻाल्हाए थो, ऐं वरी दरिया जीअं समुंड जे वेझो वञे थो त उहो निमी वञे थो, निमाणो थी वञे थो, होरड़ियां होरड़ियां वञी समुंड में दाख़िल थिए थो, त उहो लाड़ वारो जेको माण्हू आहे उहो बि होरड़ियां होरड़ियां ॻाल्हाए थो, निमी खमी वञे थो। ऐं उस्ताद बुखारी बि चयो आहे न त जेकॾहिं दुश्मन सां ॻाल्हाइणो आहे त उतर जे लहजे में ॻाल्हायो, जेकॾहिं दोस्त खे परचाइणो आहे त लाड़ी लहजे में परचायो। वाह वाह डॉक्टर साहब, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। असल में छा आहे जो इलाइक़े जी जेको माहौल आहे, जेका तबई हालत आहे, उहा जेका माण्हुनि जे ॿोली ऐं माण्हुनि जे सभा ते बि असरु करे, मिज़ाज ते बि असरु करे थी। उहा जेका सभा ते असरु करे थी, उन मज़ा जेका ॿोली फुटे थी, जेको लहजो फुटे थो, उन जो अंदाज़ी अदायगीअ जो बि अंदाज़ ॿियो आहे, त वरी उन जा जेके मुख़्तलिफ़ तलफ़्ज़ आहिनि उहे ॿिया आहिनि। मतिलबु जेकॾहिं असां ॿेड़ीअ जो ज़िक्र था करियूं, हाणे ॿेड़ी जेका आहे सा मंछर में बि आहे, ॿेड़ी जेका सा खींजर में बि आहे, पर ॿेड़ी जेका आहे सा सामूंडी ॿेड़ी बि आहे। उन जा जेके शयूं आहिनि, उन जी आगे लाइ, उन जी पाछे लाइ, उन जो जेको सो सुखान आहे या ॿियो आहे, उन में जेके रसियूं ॿधिजनि थियूं, उन्हनि जा नाला उन्हनि में ई फ़र्क़ु आहे। हाणे उहे जेके माण्हू आहिनि ईअं ई जेको समुंड में माण्हू बीठो हूंदो, जेको तोड़िजो पाणी में हूंदो, पर जेकॾहिं उते बीठो हूंदो, पंहिंजी ॿेड़ीअ ते बीठो हूंदो, त उन जी सभा, उन जो अंदाज़ उहो मुख़्तलिफ़ हूंदो, छाकाणि त उहो समुंड आहे, पर जेकॾहिं डंडूं हूंदियूं त उन ॿियो हूंदो, खारो आहे, दरिया में मिठो आहे, मिठो आहे, उहे ॾाढो असरअंदाज़ थियनि थियूं शयूं, ॾाढो असरअंदाज़ थियनि थियूं। पर जेकॾहिं कचे जो इलाइक़ो आहे, उते जो जेकॾहिं मालवंद माण्हू आहे त उन जी ॿोली पंहिंजी हूंदी। उहो जेको सो मतिलबु खीर में जेके असां खीर जीअं थान में विझंदा आहियूं, जेके उन जा थांवनि जा नाला, पोइ जेके लसी विलोड़णु, पोइ लसी विझणु रखणु, या जेके थिए उते जा जेके मुख़्तलिफ़ शयूं थींदियूं आहिनि उहे अलॻि वेंदे, जेके असांजा हिते हीअ ॻाल्हि बि कंदे मूंखे ख़ुशी थिए थी त असांजे जेके माल आहे, माल ॿोलीअ जो लहजो असांजो सभिनी जो अलॻि आहे, पर जेको माल आहे, चौपायो माल आहे, उहो जेको दरिया जे ॿिन्ही कंधियुनि ते आहे, या उहो जेकॾहिं कोस्तान में आहे, या जेकॾहिं उहो थर में आहे, त उन ते माण्हू जेके से पंहिंजा पंहिंजा निशान हणंदा आहिनि। उहे उनखे लीह ॾेई, उनखे माना उनखे त दाग़ ॾेई हिकिड़ो निशान हणंदा, उहे निशान ई अलॻि आहिनि, निशान ई अलॻि आहिनि, उन जा पंहिंजा पंहिंजा उन जी माना आहे, उन जो पंहिंजो पंहिंजो मक़सदु आहे। मुंहिंजे ख़्याल में त इहो बि ॿोलीअ जो हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते असां जेकॾहिं सोचूं या कमु करियूं त हिकिड़ो बहितरीनु मौज़ू आहे, छाकाणि त सिंधी ॿोली लहजनि जे हवालनि सां ऐं उनजे ओञाण जे हवाले सां ॾाढी हिकिड़ी शाहूकार ॿोली आहे। ऐं छाकाणि त जाग्राफ़ी हालतूं जेके आहिनि उहे असांजूं मुख़्तलिफ़ त आहिनि, पर घणियूं बि आहिनि। मतिलबु अहिड़ा मुल्क घटि हूंदा जिनखे जेको समुंड हूंदा, अहिड़ा मुल्क घटि हूंदा जंहिंजे विच मज़ा दरिया अहिड़ा मुल्क घटि हूंदा जंहिंमें हेतिरियूं ढंढूं हूंदियूं, अहिड़ा मुल्क घटि हूंदा जंहिंमें हेॾो रेगिस्तान हूंदो। हिंदुस्तान में हाणे खणी काफ़ी इलाइक़ा आहिनि जेके हाणे मतिलबु हिंदुस्तान में जिते सिंधी ॻाल्हाई वञे थी,
ऐं ईअं ई जेके कोस्तान वारो इलाइक़ो आहे या लसबेली वारो इलाइक़ो आहे वेंदे केच ताईं जेके से सिंधी ॻाल्हाई वञे थी असांखे हिंगलाज में ॻाल्हाई वञे थी हिंगलाज वारो हब वारो मंदर खां अॻियां जेको इलाइक़ो आहे उते ॻाल्हाई वञे थी त आउं सम्झां थो त उहा जेका सिंधी ॿोलीअ जा लहजा आहिनि उन ते उहो जाग्राफियाई असरु आहे जंहिंजे करे उन में जे लहजनि में फ़र्क़ु थियो आहे ऐं उहो असांजी मतिलबु न फ़क़ति लहजा उन ते असरु थिए थो ॿाहिरि माण्हू जी सभा ते असरु थिए थो त उहो लहजनि ते बि असरु यकीन ज़बरदस्त ॾाढी ख़ूबसूरत गुफ़्तगू ख़ासि तौर ते जाग्राफियाई हालतूं तिबई हालतूं धरती जूं ऐं उन्हनि जो माण्हू जे मिज़ाज ते असरु पहाड़ी इलाइक़े जो कोहिस्तानी इलाइक़े जो माण्हू ॿिए तरह सां उनजो मिज़ाज या स्वभाव उनजो मुख़्तलिफ़ थिए थो बनिस्बत उनजे जेको पटनि ते लहे थो सवां पट ऐं पड ऐं जेके मैदान आहिनि ऐं सरसब्ज़ इलाइक़ा जेके आहिनि या दरियाई ओसा पासा आहिनि उन्हनि जे ऐं ॿियो वरी अञा बि जेको वारियासो इलाइक़ो आहे ख़ासि तौर ते थर अछड़ो थर ऐं ॿिया इलाइक़ा जेके आहिनि सिंध जा त इहे सभिनी पासनि खे ॾिसी करे असां इहो बिल्कुलु चई सघूं था त माण्हू जे मिज़ाज ते बि असरु थिए थो माण्हू जी ॿोली ते बि असरु थिए थो ऐं लहजा जुड़नि था डॉक्टर नूर साहब सां असां गुफ़्तगू पे कई डॉक्टर साहब असांखे अॼु खां 100 साल अॻु में अंग्रेज़ 2 महीननि जूं मोकलूं ॾेई विया ख़ासि तौर ते स्कूलनि खे जून ऐं जुलाई जो हाणे 100 साल थी विया 100 साल में मौसमी फेरा आया ऐं तब्दीलियूं आयूं हाणे जेकॾहिं ॾिसिजे त जेका गर्मी आहे उहा जून जे बजाए असांखे त मई में तमामु घणी गर्मी लॻी ऐं सर्दी जेका आहे डिसंबर जे बजाए जनवरी में थी थिए सर्दियुनि जूं मोकलूं तॾहिं ख़तमु थियूं थियनि जॾहिं सर्दी शुरू थी थिए छाकाणि त उहा जेका सो 20 डिसंबर खां 31 डिसंबर ताईं 10 ॾींहं मोकलूं सर्दी जूं कयूं त सर्दी शुरू ई पहिरीं जनवरी खां पोइ थी थिए हाणे ऐं गर्मी बि जेको आहे सो उन्हनि महीननि में कान्हे का त इहे फेरा आया आहिनि त इन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो साईं हाणे असुल में जेका ॻाल्हि आहे उहा इहा ई आहे त जेका क्लाइमेट शिफ्टिंग आहे इहो हिकिड़ो जेको क्वेश्चन आहे तव्हांजो जेको सुवालु आहे उहो क्लाइमेट शिफ्टिंग में अची थो वञे इहो असां वटि कॉन्सेप्ट हुयो ऐं इहा रियलिटी बि आहे त जून ऐं जुलाई जा जेके महीना आहिनि असां वटि गरम तरीन महीना आहिनि ऐं हुया बि ऐं इहो मुसलसिल हिकु सदी खां वठी असां वटि सिलसिलो हलियो जंहिंजी तारीख़ में इहा थिए त अॼु बि उन ई सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे त जून ऐं जुलाई जो असां वटि मोकलूं मिलंदियूं आहिनि स्कूलनि वग़ैरह खे मगर जेकॾहिं असां गुज़िरियल 2-3 सालनि जो रिकॉर्ड खणी ॾिसंदासीं असां त हिन वक़्तु मई असां खां सभ खां गरम तरीन महीनो कंसीडर कयो थो वञे फॉर एग्ज़ाम्पल तौर ते जेकॾहिं असां गुज़िरियल हफ़्ते जी असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त हलंदे हलंदे असां हिकिड़ी ॻाल्हि वठूं त मोहन जे दड़े जो जेको रिकॉर्ड थियो दादूअ जो जेको टेम्परेचर थियो ऐं लाड़काणे जो जेको टेम्परेचर थियो कंबर छदादकोट जो जेको टेम्परेचर रिकॉर्ड कयो वियो खेरपुर मीरस जो जेको टेम्परेचर आहे रिकॉर्ड कयो वियो आहे उहो मई में शायदि अॻु में एतिरो कॾहिं न रहियो आहे 2-3 सालनि में त ख़ासि तौर ते न रहियो आहे मूंखे जेतिरो यादि पए थो 47.5-48 जे वेझो खेरपुर में रहियो आहे 50 डिग्री सेंटीग्रेड कंबर वारो इलाइक़ो दादू 51.5 ऐं मूंखे कंहिं ॿुधायो त मोहन जो दड़ो बि तक़रीबन जे आसपास रहियो आहे हाणे इहो आहे मई जो पर इहो टेम्परेचर तव्हांखे जुलाई में कॾहिं बि नथो मिले हुनजे वजह नथो मिले हाणे इहा आहे तव्हांजी क्लाइमेट जी शिफ्टिंग आहे जेका तव्हां वटि जेको आहे सो जेका पैटर्न्स जेके तव्हांजा क्लाइमेट जा आहिनि मौसमी तब्दीलियूं आयूं आहिनि उनजो हिकिड़ो इहो हिसो आहे त अव्हांजे हिन इंटरव्यू जी मार्फत अव्हांजे हिन क्वेश्चन जी मार्फत मां अॻु में बि हिकिड़ो दफ़ो किथे ऑफिशियली तौर ते इहो डिस्कस कयो आहे त असांजी जेका मैनेजमेंट आहे ख़ासि तौर ते एजुकेशन छो त ॾिसो न हिन वक़्तु जेका स्कूल में सिर्फ़ु असां जेका एजुकेशन खे मोकल थिए थी उहा सिर्फ़ु इहो कंसेप्ट न कयूं त असां वटि जेका यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि उन्हनि खे मोकल मिले थी पई बल्कि असांखे इहो बि ॾिसणो आहे त उहो जेको नंढड़ो ॿारु प्राइमरी में दाख़िल थिए थो उहो बि त स्कूल वञे थो इन्हनि महीननि में त मई जो महीनो जेको आहे इंतिहाई घणो गरम आहे हिकिड़ी नज़रसानी असांजी हुकूमत खे इहा बि करणु खपे त इन्हनि मोकलुनि ते वेही नज़रसानी कनि ऐं उन्हनि में मौसमियात खाते वारनि खे बि विहारनि त केतिरी तब्दील थी आहे ऐं केतिरनि ॾींहंनि जी
फ़र्क़ु करे सघे थो। फॉर एग्ज़ाम्पल तौर ते असां जेकॾहिं 15 मई खां वठी 15 जुलाई ते कयूं, 2 महीना त साॻा थी विया, पर असांखे पोयां ॾींहं जेको आहे सदा मिलंदा। ऐं अॻे जेके गर्मी वारा ॾींहं आहिनि, ख़ासि तौर ते इहा जेका गर्मी असांखे महसूसु थिए थी, उहा 15 खां 30 मई ताईं जेको आहे सो महसूसु थींदी आहे। जीअं मां तव्हांखे 2 ज़िलनि जो टेम्परेचर ॿुधायो आहे, त इहे सभु जेको टेम्परेचर मां तव्हांखे ॿुधायो आहे, इहो 20 खां 15 खां ऐं जेको 20 या 20 खां 30 तारीख़ ताईं मई जी हिते रहियो आहे, ऐं उन खां पोइ नथो थिए। त मां चाहियां बि थो, मुंहिंजी ख़्वाहिश बि आहे इहा, ऐं इहा अथॉरिटी खे बि रिक्वेस्ट आहे त इन ते बि थोरो नज़रसानी कई वञे। इन जे करे त जेका अॼु खां 100 साल अॻु में गर्मी हुई, जेको गर्मी जी शिफ्टिंग हुई, उहा हिन वक़्तु कान्हे का, हिन वक़्तु उहा तब्दील थी चुकी आहे। ॾाढी भली ॻाल्हि, ऐं बिल्कुलु हिन प्रोग्राम जे वास्ते, इन प्रोग्राम जे तवसुस सां असां बि वस वारनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त जेके मोकलुनि जा ॾींहं आहिनि उन्हनि ते नज़रसानी कई वञे त बहितरु आहे। पर उन नज़रसानी जे लाइ जेका कमेटी जुड़े, जेके माहिर वेहनि, उन में मौसमी तब्दीलियुनि जे माहिरनि खे ज़रूरु विहारियो वञे, छाकाणि त उहे ई सही माना में जज करे सघनि था, ॾिसी सघनि था, ॿुधाए सघनि था त ही जेके गर्मी आहे या सर्दी आहे, उहे ॿई मुंदूं जेको आहे उहे हाणे उन में क्लाइमेट शिफ्ट जी ॻाल्हि जेका तव्हां कई, उन में उन ज़िमरे में अची वियूं आहिनि। ऐं हाणे गर्मियूं जून जुलाई बदिरां मई खां शुरू थियनि थियूं, ऐं जुलाई में त हुअं ई बारिशूं घणियूं पइजी थियूं वञनि, त उन जे करे बि उहो गर्मी पद उहो डाउन थी थो वञे। ऐं जेका सर्दी आहे उहा डिसंबर जे पछाड़कनि में, हालांकि मौसमी तब्दील में असांखे 21 डिसंबर जी राति वॾे में वॾी राति त कई वई आहे, पर हाणे जेकॾहिं कच्छ जे त मुमकिन आहे त उन में का ॿी राति अची वञे, ऐं 21 जून जे बदिरां बि उहो ॾींहुं बि जेको आहे उहो को ॿियो ॾींहुं अची वञे। साइंस तरक़ी कई आहे, यकीनन इन तरफ़ को सोचींदो। इन ई भली ॻाल्हि ते असां पंहिंजे हिन प्रोग्राम खे ख़तमु कयूं था। लतीफ़ साईं चयो त केॾां विया संघार जे हुआ हिन ई भेणीअ, ॻोल्ह त ॻोल्हियूं यार ॿेली ॿिन्ही कंधीअ, सदाईं गॾु।